नादरीन अस्सलाम वालेकुम। हमारी सी रहे शाइन टीवी न्यूज़ के शाइन टीवी न्यूज़ में भली का साले पर रिपोर्ट मोहम्मद सचल मला बुखारी हाउस साले पर सैद आशिक हुसैन शाह बुखारी पंजाब वारे जे हाउस ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार तरफा कार्नर गॾिजाणी कई वई, जंहिंमें सैद इनायत हुसैन शाह रिजवी, सैद एहसान शाह रिजवी, सैद गुल हसन शाह रिजवी, वडेरो दोस्त मोहम्मद बाण, मलिक शफीक अहमद समेत तर्ज मोज़ज़ शख्सन तोड़े सिविल सोसाइटी के मानन वडे अंग में शिरकत कई। गॾिजाणी की शुरुआत कुरान पाक की तिलावत से कई वई। गॾिजाणी के खिताब कंदे सैद इनायत हुसैन शाह, सैद गुल हसन शाह ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त हिन गॾिजाणी जो मक़सद पीपल्स पार्टी के मज़बूत करणु आहे। उन्हनि चयो त पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जंहिं सदाईं इलाइक़े जे आवाम जी बहबूद लाइ हमेशह कोशान रही आहे। उन्होंने वधीक चयो त पीपल्स पार्टी की कारकर्दगी साले पर जे आवाम खां ॻुझी न आहे। उन मौके ते सैद आशिक हुसैन शाह बुखारी पंजाब वारे ख़ूबसूरती से मेहमान नवाज़ी जा फ़राइज़ सरंजाम आयल मेहमान के यकीन ॾियारियो त असां हर हाल में पीपल्स पार्टी जो साथ ॾियण में का भी कसर न छॾींदासीं। गडियल रिपोर्ट साले पर रिपोर्ट मोहम्मद सचल मला। ह्यूमन राइट्स यूनाइटी फाउंडेशन ऑफ पाकिस्तान पर अहमदपुर में शेर बानो वास्तड़ो कलसूम अब्बासी ऐं डॉक्टर शेर बहादुर मेतलो की मेज़बानी में औरतन के हक़न बाबत आलिशान प्रोग्राम सेमिनार कयो वियो। लोही ऐं लज जी हिफ़ाज़त लाइ ॿाहिरि निकिता उन्हनि जी हिफ़ाज़त कंदासीं। जाथे भी चए न्याणियों जो मज़लूम जो आवाज़ अचे थी। असां इन सिलसिले में सखर में हिकिड़ो औरतुनि जे हक़नि लाइ वॾो सेमिनार करायोसीं। आपा ज़ुबैदा गांगरो, अदी शहनाज बंगी, अदी अज़ीमा ख़ासकेली इन्हनि जी क़यादत में हिकिड़ो वॾो सेमिनार करायोसीं, जंहिंमें चयोसीं त औरतुनि जा हक़ ग़ज़ब कया था वञनि, औरतुनि खे बिला जवाज़ तशद्दुद कयो थो वञे, औरतुनि खे कारोकारी करे कूड़ा इल्ज़ाम ॾेई ज़मीन मिल्कियत करे उन्हनि खे जेको आहे सो नाहक क़त्ल कयो थो वञे। ऐं असां उन लाइ सरापा एहतिजाज हुयासीं ऐं एहतिजाज कंदा रहंदासीं। असां जेका औरतुनि सां अणबराबरी कई थी वञे, सिंध जी तालीम उहें पुठिते आहे, हूअं बि न्याणियुनि खे वरी तालीम नथी ॾियारी वञे। असांजो इहो मिशन आहे त सिंध जी न्याणी पढ़ियल लिखियल हुजे, मर्द पढ़ियो त फ़र्द पढ़ियो, औरत पढ़ी जॾहिं कुटियुनि पढ़ियो।